नाज़रीन, मोहम्मद हुसैन गपोल जी रिपोर्ट मुजिब मीरपुर माथेलो मेन रोड मुकम्मल तौर बंद कियो वियो आहे। गढ़ी चाकर ऐं जरवार ऐं यारू लुंड ऐं दाद लगारी जे मेन चौक ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। सिंधु दरिया मथां तकरारी केनाल अॾण वारी सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ जस्कम जे ॿिनि मरकज़ी सॾ ते मीरपुर माथेलो मुकम्मल शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल। शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मरकज़, होटलूं, मार्केटूं, पेट्रोल पंप मुकम्मल तौर ते बंद पियल, जॾहिं त रोड रस्ता वीरान। शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल खे कामयाब करण लाइ जस्कम कारकुननि पारां मोटरसाइकिलुनि ते पार्टी झंडनि सां गॾु मुख़्तलिफ़ चौकनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई वक़्फ़े सां एहतिजाजी मुज़ाहरा पिणु कया पिया वञनि। उन मौक़े ते अॻवाननि ऐं ॿियनि ॿुधायो त सिंधु दरिया त रुॻो किरोड़े इंसाननि जे जियापे जो ज़रियो आहे, पर असांजे क़दीमी सुञाणप पिणु आहे। समूरी सिंध जे ज़राअत जो दारोमदार सिंधु दरिया जे पाणी ते आहे। वफ़ाक़ी ऐं पंजाब सरकार सिंधु दरिया ते कब्ज़ो करे सिंध जी आबाद ज़रख़ेज़ ज़मीन खे गैराबाद करे पंजाब जे रेगिस्तान खे आबाद करणु चाहिनि था। असां अहिड़ी सिंध दुश्मन रिथान खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। जेकॾहिं सिंधु दरिया मथां केनाल ठही विया त पोइ सिंध मुकम्मल तौर ते रेगिस्तान बणिजी वेंदी। इन्हनि वधीक चयो त सिंधु दरिया ते केनाल असांजी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। दरिया ते धाड़े ख़िलाफ़ आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं ऐं हिन वक़्तु तकरारी केनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, पर उन जे बावजूद बि केनाल कढण वारो मनसूबो अञा ताईं ख़तमु नाहे कयो वियो।